मेडिकल कैंप जेके इन्हनि जो लॻायो वियो आहे, जंहिंमें इन्हनि सुहिणे नमूने सां काफ़ी 200 खां मथे परिवारनि इन्हनि जो लाभ वरितो। सुहिणे नमूने सां असांजी न्याणी असांजी भेण अॻ में बि हमारे दर तां आशीर्वाद प्राप्त करे चुकी आहे, मुस्कान लालवानी गुड़िया, निमिता भेण, इहा बि सभई आया आहिनि। माता रुक्मणी देवी दरबार पारां सदैव महर आनंद आखी त ख़ुशि रहे। असां सभई ट्रस्टी प्यारो जय कुमार नाथाणी, रामचंद भाटिया साहब, भेण जया लिडवाणी ऐं मुंहिंजी धर्म पत्नी अम्मा जी गादी नशीन दीदी हीर रोड़ा, सभई ॼणा हिननि जो शुक्राना था कयूं, हृदयपूर्वक नमन था कयूं। हमेशह ईअं ई जोत जॻाइण जॾहिं जॾहिं जॻह थी सेवा कारण में गॾु सां सहमत बीहंदा रहो ऐं कार्य कंदा रहो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। माता रुक्मणी देवी की जय। जय बाबू स्टेटमेंट वठा हिकिड़ो ॿ शब्द यार चङो तव्हां स्टेटमेंट ॾियो, हलो वेही करे चओ। असां हिते जेको बि करे रहिया आहियूं, माण्हुनि खे असां जागरूकता कयूं कि बीमारियूं अचण खां पोइ तव्हां छो था सोचो कि असां बीमार आहियूं पोइ डॉक्टर ॾे वञूं। पहिरियों ई ध्यानु ॾियो कि असां बीमार न थियूं, बॉडी में जीअं असांखे बीपी न थिए, डायबिटीज़ न अचे, कैंसर न अचे, त बॉडी में कमियूं आहिनि न्यूट्रिशन मिनरल्स जूं उहे ॾींदासीं त असां बीमारियुनि खां दूर रही सघूं। ही हुआ असांजा मुस्कान लालवानी जी। काफ़ी सालनि खां मां उन्हनि खे सुञाणां हेल्थ जे लाइ। अॻ में बि सीनियर सिटीजन्स क्लब खे उन्हनि खे उत्साहित करण जे लाइ कीअं हिकिड़ा सिग्नल लॻल पिया हूंदा आहिनि, रेड सिग्नल, मतिलबु तव्हांखे बीहणो आहे, जे नथा बीहो त एक्सीडेंट पॉसिबल आहे, अदरवाइज़ पेनल्टी त तव्हांखे 100% लॻणी ई लॻणी आहे। तीअं ई हेल्थ जो ई जेको कार्य कनि था पिया, भई अचण वारनि बीमारियुनि खां आगाह था कयूं पिया। असांजी हेल्थ में कहिड़ी कमी आहे, असां न्यूट्रिशन वग़ैरह उहे शयूं, कोलेस्ट्रॉल जी जेकॾहिं काई कमी आहे, उन्हनि शयुनि खे असां दूर पहिरियों ई करे छॾींदासीं। आयुर्वेदिक दवाऊं ही कहिड़ी कंपनीअ जा वेस्टी उन्हनि जे तरफ़ां ही सुहिणे नमूने सां कनि था पिया। ऐं इन सां गॾु अगरि बीमारी आहे त उनखे बिना एलोपैथिक जे कीअं असां ठीकु कयूं। एलोपैथिक में वञी करे प्रॉब्लम थियनि थियूं, बीमारी ख़तमु नथी थिए, वधंदी थी वञे, त इहे शयूं असांखे जड़ खां ठीकु कनि थियूं। चैलेंज रिज़ल्ट कोलेस्ट्रॉल वेंदो आहे, जॉइंट पेन चाहे गोॾनि जो हुजे, कमर जो हुजे, सर्वाइकल, उहो ठीकु थी वेंदो। माना न ऑपरेशन न सर्जरी, सिधो ट्रीटमेंट दवा। भाई ॾाढो सुठो, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। जिते जिते कैंपूं लॻनि, असां सुरेश भाई सेवानी सॼे शहर में उल्हासनगर कल्याण प्रधान लॻाईंदा रहंदा आहिनि। तव्हां हमेशह हुते लाभ वठो, जिते बि आया उन्हनि बि लाभ वठो। जय झूलेलाल। जय जय माता रुक्मणी देवी की जय।